तुर्किया में एक पासे तबाही सबब समाजी इतिहाद जो मुतालबो ऐं इमदादी कोशिशुनि जूं हिदायतूं कयूं वियूं आहिनि त ॿिए पासे इहे अफ़वाह बि गर्दिश में आहिनि त तुर्किया ऐं शाम में आयल ज़लज़लो अमरीकी ॻुझी टेक्नोलॉजी हार्प जो नतीजो आहे। ट्विटर ते गुज़िरियल राति खां हार्प ट्रेंड करे रहियो आहे, जंहिंमें अहिड़ी दावा कई पई वञे ऐं लखें ट्वीट्स इन ई हैशटैग सां कया पिया वञनि। हिकु वापेदार लिखियो त 3 हफ़्ता अॻु फेटो जे सरकान काराबाग चयो हो त 7.4 जी शिदत जो ज़लज़लो ईंदो। अमरीकी जहाज़ तुर्किया में हो ऐं हार्प जो बटण दबायो वियो। इहा दावा कई वई त इन खां अॻु सफ़ारत खानो बंदि करे मेंबर वापसि घुराया विया हुआ। हिकु ॿिए वापेदार लिखियो त 2 फरवरी ते अमरीकी हथियार हार्प सां हिकु हथरादू ज़लज़लो पैदा करण लाइ आयोनोस्फेयर खे तवानाई ॾियण जे नतीजे में इहे ककर ठहिया। इहे इस्तंबुल में हथरादू ज़लज़ले आणण लाइ हुआ। हिन लाइ हुननि ॼाणी वाणी कौंसल खाना बंदि करे छॾिया। हार्प हिकु हाई फ्रीक्वेंसी एक्टिव ऑरोरल रिसर्च प्रोग्राम जो मुख़फ़िफ़ आहे। हार्प अमरीकी तहक़ीक़ी मंसूबो आहे जेको 1990 जे ॾहाके जी शुरूआत खां हली रहियो आहे। हिन मंसूबे जा मुख़्तलिफ़ मक़सद आहिनि। इन जो बुनियादी मक़सद रेडियो कम्युनिकेशन टेक्नोलॉजी खे वधाइण आहे। हार्प हिन वक़्तु ज़लज़ले बाबति ग़लति ॼाण ऐं अफ़वाहनि जे बहिरान में वकोड़ियल आहे। माण्हुनि जो चवणु आहे त इहो सिस्टम मौसमी वाक़िअनि में फेरघेर करण जी सलाहियत रखे थो ऐं हार्प खे तुर्की ख़िलाफ़ इस्तेमालु कयो वियो आहे। ॿिए पासे हिकु रिटायर्ड रियर एडमिरल सैम गोर्डेनीज़ अहिड़नि नज़रियनि खे हक़ीक़त जे उबतड़ करार ॾिनो आहे। हुन चयो आहे त ज़लज़लो पैदा कंदड़ को जंगी जहाज़ तयारु नाहे कयो वियो ऐं अमरीका वटि अहिड़ी सलाहियत हुजे बि हा त हू हालतूं ख़राब न करे हा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk